हवा MNA साहब तव्हांखे जो आवाम हिते वोट ॾेई मथे चाढ़े थी ऐं पोइ तव्हां असांजो जेको आहे छा चवंदा आहियो तव्हां हुन ॿोली में असांजो उहो तव्हां तब्दील करणु आहियो क़िस्मत तव्हां तब्दील न कई नालियूं गटर रोड सॼा उहे गटर में पाणी हले थो किनो भरिया पिया रोड में फ़ाइदो छा तव्हांखे वोट ॾे असां इज़त ॾिनी हेॾी तव्हां बि आवाम जो ख़्यालु कयो न कुझु सर ॾिसो हाणे इज़त मकान जेका ॾिनी आहे तव्हां ॾिनी आहे ॿाहिरि मिली करे अॼु हिन पोजीशन ते मां आहियां अलाह पाक जेका इज़त ॾिनी आहे तव्हांजे साम्हूं आहे ॿी ॻाल्हि इहा आहे त जेकी बि तव्हांजे समस्या जेका बि आहे हीअ नालनि जी रोडनि जी उन हिसाब सां हाणे मां उहो पाण वञी कोन कंदुसि न मुंहिंजा बाबा कॉन्ट्रेक्ट जेके ईंदा मां उन साइन कंदुसि उहे माना मंज़ूरी बिल पास कंदुसि अब तव्हां बिल पास कंदो पोइ तव्हां त इहा तफ़सील थी कयो त माण्हू तव्हांजा आहिनि अवेलेबल न या आहिनि बि न मिड़े तनख़ाहूं था खणनि उहो इन ॻाल्हि जे करे मां पाण निकिता मां चयो पाण कटे कीअं वञी ऐं पाण मुल्क जी सूरत ॾिसां हे तव्हां भला हाणे तव्हां कहिड़े इलाइक़े में आहियो हाणे अॻिले साल हिन शरगुट में कॉन्ट्रेक्ट ॾिनल रोड जो जेको रोड क्लियर थियो इहो बिल हाणे पास कयो असां बिल पास थी हाणे चेक ॿ ॾींहं कई ठेकेदारनि खे ॿी ॻाल्हि इहा त उन रोड खे 6 महीना मस्तु थिया आहिनि हाणे उहा रोड ॾिसो त विच में हुन में लाइन लॻियल आहे सॼा रोड पटिया पिया आहिनि उन्हनि जो ज़िमेदार केरु आहे पब्लिक ज़िमेदार पंहिंजी ग़लती पाण आहे न बाबा हाणे हिन में असां नथा कचूं कुझु बि हलो ठीकु आहे साईं सवाल आहे हिकिड़ो मिंट तव्हां बि इन राज्य जा मुख्यमंत्री तव्हां बि आहियो तव्हां इहो ॿुधायो त हर कामयाबु माण्हू खे पंहिंजे देश जी परंपरा विसारणु खपे या न इन ते तव्हांजो छा मौज़ू आहे जे अगरि उहा पंहिंजी विसारींदी हुई आहे न अॻिते ज़िंदगी में अञा अॻिते न वधी सघंदो इहे छा इहा छा ॿुधाईंदो इहा परंपरा जेको तव्हां सवाल कयो उन मौज़ू ते मां चवां थो उहा जे अगरि हुन विसारी इंसान पोइ ज़िंदगी में कॾहिं कामयाबु न थींदो हे तव्हां हिन इलाइक़े जा तव्हां MNA आहियो तव्हां कट चांहि पीअण तव्हां होटल ते आहियो इहो त पंहिंजे मथां आया बि पंधु हूंदो मुंहिंजे ख़्याल में शुक्र कंदा हुनजो पंधु आहियो पंधु वरी शुक्र कंदा आहियो मां पोजीशन आहे पोइ पंधु थो घुमां पोजीशन आहे अहिड़ी पोजीशन आहे पोइ पंधु थो घुमां सिक्योरिटी ऑफिसर तव्हांजी पोजीशन या कंडीशन तव्हांजी पंहिंजी डाउन आहे लाड़कान ज़िले जो रेस में साण आहे ॾिसो जेको हर साल मूंखे 1000 वोट ॾींदो आहे 1000 वोट ते रेड ॾींदो आहे मूंखे अब अहिड़नि रेसनि त तव्हांखे जेको आहे ख़राबु कयो आहे न वोट ॾेई माहौल ख़राबु था कनि रेस मुंहिंजी तरक़ी जा आहे तमामु सपोर्टर जेके वेठा पियूं 150 नादर मक्सी साहब वेठो आहे